वफ़ाक़ी हुकूमत पघारुनि ऐं पेंशन में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पघारुनि ऐं पेंशन में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 25 ऐं 17 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 20% वाध कई वई। सरकारी मुलाज़िमनि खे 1 जुलाई 2024 खां रिलीफ मिलंदो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वफ़ाक़ी रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 15% वाध कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पघारुनि ऐं पेंशन में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 1 खां 16 ग्रेड ताईं जी मुलाज़िमनि जी पघार में 25 ऐं 17 खां 22 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघार में 20% वाध कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पघारुनि ऐं पेंशन में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 25 ऐं 17 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 20% वाध कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि खे 1 जुलाई 2024 खां रिलीफ मिलंदो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।